जी बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं पन्नो अकल ॻोठ चिचड़ो आहे, बगोचर बादशाह रोजो लाखो लंजारी। हिते गुज़िरियल वरी अरसे खां वठी जेको रोडनि जो जेको कमु आहे रुकियल आहे। गुज़िरियल 35 खां 36 साल थी चुका आहिनि। हितां जन हुकुमराननि खे जेके हिते चूंडियल वियल MPs आहिनि, MLA आहिनि, उनखे जेको आहे हितां जे ॻोठाणनि त वोट ॾिनो आहे, पर हितां जा जेके ॻोठाणा आहिनि ख़ासि हुते मायूसी शिकार आहिनि। उनखे जेको आहे मेन जेको आहे रोड जी जेकी सहूलियत उहा मुहैया न आहे। अचो त ॻोठाणे खां अॼु पुछूं जो छा चवणु आहे। 25-30 साल थी विया आहिनि त रोड जी न रिपेयर थी आहे न कुझु। असां हिन रोड सां तक़रीबन पन्ने अकल ताईं पूरो कलाकु लॻी थो वञे पियो आहे। कुल 14 किलोमीटर 14 मिंटनि में ईअं सम्झो असांखे माना हिन रोड सां तक़रीबन न ॿार अची सघे थो न बचो। ॾिठो पाण त आबादी जे लिहाज़ खे एतिरी आबादी अचे वञे थी। 15-20 ॻोठनि जे मुश्तमिल माण्हू जेके ॻोठनि जा आहिनि उहे हितां गुज़र थिए थो पियो। असां चूंडियल नुमाइंदा रद्द था कयूं त असांजे रोडनि खे कुझु रिपेयर कराए वञे या नवां ठाराए ॾिना वञनि त जी महिरबानी थींदी। रोडनि जे लाइ असां भॼी ॾुकिजी पिया आहियूं, को ख़र्चु न निकितो आहे। सर हिन खे तक़रीबन ईअं सम्झो 30-32 साल थी विया न। हिन रोड सां को बि अहिड़ो को माण्हू न आहे जेको सुलझियल माण्हू हुजे जेको असांजी पुठि भराई करे ऐं मालिकी करे। सभु माण्हू सिर्फ़ु जहिड़ो मुतालबो पंहिंजा पूरा कयूं, मक़सद पूरा कयूं, इलेक्शन में वोट वरितियूं, असांखे बेवकूफ़ बणायूं, हलिया था वञनि। चूंडियल नुमाइंदा साईं इहे ख़ुर्शेद शाह आहे ऐं इन खां अलावा नासिर शाह आहिनि, अवेद शाह आहिनि, जाम इकराम ख़ान धारे जो आहे ऐं हिते महर साहब आहिनि। असां त कंहिंखे चई कंहिंखे चऊं। जी बिल्कुलु, अवां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन बेवस माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त गुज़िरियल 35 खां 36 साल थी विया आहिनि। हिते जेको रोडनि जो कमु आहे रुकियल आहे। हितां जा जेके आम माण्हू आहिनि तमामु घणा परेशान हाल आहिनि, लाचार आहिनि, मजबूर थी चुका आहिनि। हिननि जेको आहे हुकुमराननि खे बि रोज़मर्रा जी ज़िंदगी में अपीलूं कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे चयो आहे, चूंडियल नुमाइंदनि खे चयो आहे, पर हिन जी को बि जेको आहे सार लहण वारो न आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे हितां जे ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे जेके हक़ीक़ी जेके असांजा मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि, जेको रोड आहे उहो बि ठाराहिणो वञे। कैमरामैन फरमान शाह सां गॾु माजिद मेज़र, काश न्यूज़ पनवागल।